सिंध हुकूमत 17 ग्रेड जे मेडिकल ऑफिसरनि जी पोस्टुनि लाइ पास 5402 डॉक्टरनि खे भर्ती करण लाइ कमीशन खां उन्हनि उमेदवारनि बाबति सिफ़ारिशूं तलब करे वरितियूं आहिनि। पर तयारु कयल पॉलिसी में उन्हनि नवनि डॉक्टरनि बाबति नई पॉलिसी तयारु कंदे उन्हनि खे थरपारकर, उमरकोट, जेकबाबाद, घोटकी ऐं कोहिस्तान समेत ज़रूरत वारनि ज़िलनि में मुक़ररु करण जो बि फ़ैसिलो कयो आहे। पॉलिसी में ख़ासि शर्त इहो रखियो वियो आहे त नवनि भर्ती थियल डॉक्टरनि जी 3 सालनि ताईं बदिली ते पाबंदी हूंदी ऐं डॉक्टर ज़ाती कमनि तोड़े पढ़ण लाइ बि मोकल वठी न सघंदा ऐं ॿाहिरियाड़नि में नवेंदड़ डॉक्टरनि जी भर्ती रद्द कई वेंदी। सिंध हुकूमत जो अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो बिल्कुलु वक़्ताइतो फ़ैसिलो आहे, छाकाणि त सिंध अंदरि हिक तरफ़ तिबी सहूलतुनि जी अणाहठ सबबि बीमारियुनि में ॾींहों ॾींहुं वाधि थी रही आहे त ॿिए तरफ़ वरी अस्पतालुनि अंदरि डॉक्टरनि जी खोट बहितर मामले खे पेचीदा करे छॾियो आहे। असां वटि हिकु अलमियो इहो बि आहे त सूबे अंदरि डॉक्टर थियणु हिन वक़्तु सिर्फ़ु अमीर माण्हुनि जी औलाद जो हक़ु वञी बचियो आहे, जंहिं सबबु डॉक्टरी जी पढ़ाई में वधायल फ़ियूं, महांगा किताब ऐं ॿिया बि ॻाटे ट्रोड़ अहिड़ा ख़र्चा आहिनि जेके हिकु ग़रीब वालदेन लाइ पंहिंजी औलाद खे डॉक्टरी पढ़ाइण लाइ आसमान मां तारा लाहिण बराबरि आहिनि। नतीजे में असां वटि अमीर तबिको ई डॉक्टर थी रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो अहिड़ा अमीर डॉक्टर ॿाहिराड़ियुनि में वञी ग़रीबनि जे इलाज करण खां क़ासिर आहिनि ऐं गर्मी सहूलतुनि न हुजणु, सफ़ाई जी अणाहठ सबबि अक्सर डॉक्टर ॿाहिराड़ियुनि में नौकिरी करण खां नटाईंदे पंहिंजी बदिली वॾनि शहरनि में कराए छॾीनि था। नतीजे में को बि स्पेशलिस्ट डॉक्टर मिलंदो ई न आहे। जेकॾहिं हूंदो बि आहे त कंहिं ख़ानगी क्लिनिक में वॾी फ़ी वठंदे नज़र ईंदो आहे। पर साॻियो ई डॉक्टर जेकॾहिं सरकारी अस्पताल में ड्यूटी कंदड़ हूंदो त ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे उन मां फैज़ मिली सघंदो ऐं साॻे वक़्तु संदनि ख़र्च बि बची सघंदो। असीं सिंध हुकूमत जी अहिड़ी क़ाइमु कयल पॉलिसी ते खेनि दाद ॾियूं था, पर ज़रूरत उन ते अमल दरामद कराइण जी आहे। छो त जेकॾहिं हिकु डॉक्टर 3 साल बिना बदिली ऐं मोकल जे कंहिं ॿाहिराड़ी जी डिस्पेंसरी या तालके अस्पताल में ड्यूटी कंदो त उन सां पोइते पियल इलाइक़नि में सिहत जी सहूलतुनि मां आबादी जो वॾो तबिको फ़ैज़याब थींदो ऐं सूबे अंदरि वबाई मर्ज़नि जी वाधि में पिणु घटिताई ईंदी। ख़ासि तौरु ॿाहिराड़ियुनि अंदरि ॿारनि, औरतुनि जी पेचीदा बीमारियुनि, हेपाटाइटिस, TB जहिड़ियुनि ख़तरनाक बीमारियुनि खे कंट्रोल करण में काफ़ी मदद मिलंदी। गॾोगॾु सिंध हुकूमत खे असीं इहा बि सलाह ॾींदासीं त हू उन्हनि पोइते पियल इलाइक़नि में दवाउनि जी फ़राहमी में कंजूसी खां कमु न वठे ऐं सुठियुनि दवाउनि जी कंपनियुनि खां दवाउनि जा टेंडर कराए मयारी दवाऊं बि ॿाहिराड़ियुनि जे इलाइक़े में मोकिले त जीअं ग़रीब माण्हू मेडिकल स्टोर मालिकनि जी फुरलुट खां महफ़ूज़ रही सघनि।